मुझो नालो मेहताब अकबर राशिदी है ऐं मां पंहिंजे ॿुधंदड़नि खे इहा गुज़ारिश कंदी वञा त हिन महिल सॼी दुनिया हिकिड़े वॾे अज़ाब में मुब्तला आहे ऐं हिकिड़ी अहिड़ी वबा अहिड़ी बीमारी सॼी दुनिया में पखड़ी पई आहे जंहिंखे करोना वायरस थो चइजे। उन खां बचण जे लाइ सभिनी खां सवलो तरीक़ो इहो आहे त असां पहिरीं जेके बि हिफ़ाज़ती क़दम हुकूमत असांखे ॿुधाए थी उन्हनि खे गौर सां ॿुधूं, संजीदगीअ सां उन ते अमल कयूं ऐं सभिनी खां सवलो तरीक़ो इहो आहे त असां पंहिंजो पाण खे पंहिंजे घरनि ताईं महदूद रखूं, पंहिंजे बच्चनि ॿारनि खां बि पाण खे थोरो परते रखूं, कोशिश कयूं त ॿाहिरि मेल जोल बिल्कुलु न थी सघे, पंहिंजे अज़ीज़नि दोस्तनि वाक़ुफ़कारनि सभिनी खे इहा हिदायत कजे त हिकु ॿ हफ़्तो पंहिंजो पाण खे परे रखनि। असांजी हिफ़ाज़त, असांजी बच्चनि जी हिफ़ाज़त, ख़ानदान जी हिफ़ाज़त इन में ई आहे त असां हुकूमत जे ॿुधायल जेके बि सिहत जा ऐं हिफ़ाज़त जा क़दम असांखे ॿुधाया वञनि था उन्हनि ते अमल कयूं। इनशाअल्लाह असां इन ते अमल कंदे हिन मुसीबत मां, हिन वबा मां, हिन बीमारीअ मां हिफ़ाज़त निकिरी वेंदासीं। अल्लाह तव्हां सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। आमीन।